उम्मीद है तव्हां बिल्कुलु मुकणी बर्फ़ टोड़ींदो हुअसि। बहरहाल मूंखे उन टाइम ते इहो अहसासु थियो त जेकॾहिं आऊं उस्ताद जे साम्हूं बर्फ़ खे हिकिड़ी मुकणी टोड़ींदसि त उस्ताद अहसास कमतरी जो शिकार थींदो, छो जो मुंहिंजे उस्ताद जी हिकिड़ी बांह कोन हुई। उन खां पोइ तव्हांखे ॿुधाईंदो हलां त आऊं एतिरो त कमज़ोर उस्ताद शागिर्द हुयोसि जो काफ़ी रटा हणंदो हुअसि। उन बावजूद बि आऊं जेको आहे कुझु यादि कोन करे सघंदो हुअसि। त उस्ताद हमेशह मायूस थींदा हुआ त को बि कमु आऊं सेम सां यादि कोन करे सघंदो हुअसि। छाजो आऊं पंहिंजे उस्तादनि जो अदब कंदो रहंदो हुयुसि। ऐं तव्हां ॾिसो, जेकॾहिं तव्हीं बि उस्ताद जो अदब कंदो, हाणे जेकॾहिं क्रिकेट जे दौरान तव्हां ॿुधायो पिया त साईं खे बाउंसर हणो, तव्हां यार्कर हणो, ऐं मिसाल जेकॾहिं अखि में लॻी पए या धक लॻी पए त इहे शयूं अदब में शुमार कोन थींदियूं आहिनि। ॾिसो, आउं तव्हां खां तमामु बहितरीनु क्रिकेटर आहियां। उस्ताद चवणु लॻो त आउं तव्हां खां तमामु बहितरीनु क्रिकेटर आहियां, पर मूं तव्हांजी ख़ुशी ॾिसी इन जे करे आउं मिसिंग करणु लॻुसि ऐं बॉल खे शॉट कोन पई खेॾियुमि। जेकॾहिं आउं तव्हांखे शॉट हणां, सिक्स हणां, तव्हां सभु मायूस थी वञो। त इन जे करे ॿियनि खे ख़ुशि करण जे लाइ बि कोशिशि कंदा रहो। जेकॾहिं तव्हीं मिसाल ॿियो तव्हां मां ख़ुशि थिए थो, तव्हांजी हार मां ख़ुशि थिए थो, बहितर आहे तव्हीं हाराए वञो ऐं हुनखे ख़ुशी पहुचायो। जेतिरो तव्हीं उस्ताद जो अदब ऐं एतिराम कंदो त इंशा अल्लाह ताला ज़रूरु कामयाबु थींदो। त उन ई उस्ताद सभिनीनि शागिर्दनि खे चयो, जेकॾहिं हाणे तव्हीं मूंखे ॿुधायो त आउं उस्ताद कीअं आहियां। त शागिर्द चवणु लॻा त साईं तव्हां त परफेक्ट उस्ताद आहियो, माशाअल्लाह तमामु होशियारु ऐं ज़हीन आहियो। त उस्ताद चयो, तव्हांखे मूं ॿुधायो न त आउं क्लास में केतिरो कमज़ोर हूंदुसि, पर जेकॾहिं अॼु आउं तव्हांजे साम्हूं बीठो आहियां त उस्ताद जे अदब ऐं एतिराम जे करे बीठो आहियां। मुंहिंजे उस्तादनि खे सलाम आहे ऐं उस्तादनि जी सभिनी दोस्तनि खे इहा गुज़ारिश आहे त महिरबानी करे पंहिंजे उस्तादनि जो अदब करियो, चाहे उहे प्राइमरी टीचर छो न हुजनि या घटि तइलीमी याफ़्ता हुजनि या क़ुर पाक जा कारी हुजनि। उस्ताद उस्ताद हूंदो आहे, भले हुन वटि घटि तइलीम हुजे, तव्हां मौजूदा टाइम में MA करे वेठा हुजो, BA करे वेठा हुजो, MPhil करे वेठा हुजो, मास्टर करे वेठा हुजो, कुझु बि तव्हीं करे वेठा हुजो, पर कहिड़ी बि तव्हां पोस्ट ते अची विया हुजो, पर उस्ताद उस्ताद हूंदो आहे। अलामा इक़बाल रहमतुल्लाह अलैह जिन एवॉर्ड वठण खां इनकार कयो हुयो, जी जेसिताईं मुंहिंजो प्राइमरी टीचर न ईंदो जंहिंखे असांजो एवॉर्ड नोबेल एवॉर्ड कोन वठंदसि। त इन जे करे दोस्तो
मुंहिंजे वधीक वीडियो ॾिसण जे लाइ मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो ऐं दुआनि में यादि रखिजो पंहिंजे मिट माइटनि भाइरनि दोस्तनि अज़ीज़नि पाड़ेसरिन सभिनी जी इज़त करियो एहतराम करियो सभिनी सां कुर्ब ऐं मोहबत सां रहो ऐं नूर मोहम्मद रेंद खे दुआनि में यादि रखिजो। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू।